बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सलाउद्दीन नवां ॾिसी रहिया सिंधी थॉट्स क्लास या लेक्चर नंबर 32 आहे ऐं असांजो टॉपिक जेको कंटिन्यू आहे गुज़िरियल वीडियो जे अंदर भी असीं प्रेजेंट सिंपल टेंस या प्रेजेंट इंडेफिनिट टेंस पढ़ियोसीं। हिन वीडियो जे अंदर असीं कुछ फैक्ट्स पढ़ंदासीं, कुछ शयूं डिस्कस कंदासीं जेके प्रेजेंट सिंपल टेंस जे अंदर अचनि थियूं ऐं ॿियो नंबर असां इहो कम भी हिन वीडियो जे अंदर कंदासीं। कुछ जेके मॉडल सेंटेंसेस आहिनि, कुछ जेके टिपिकल सेंटेंसेस आहिनि हिन में इस्तेमाल थींदा आहिनि सिंपल टेंस में, उहे भी ॾाढो डिस्कस कंदासीं। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। पहिरीं जेका पॉइंट आहे इहा इंतहाई अहम आहे त समटाइम्स प्रेजेंट इंडेफिनिट टेंस इंडिकेट फ्यूचर दो टू, यानी चए थो त जेको कॾहिं कॾहिं प्रेजेंट सिंपल टेंस फ्यूचर के भी इंडिकेट कंदो। हाणे इहा वॾी ॻाल्हि आहे हिकिड़ी। कीअं ॾिसो, जुमिलो तो चए आई फ्लाई टू हांगकांग टुनाइट, यानी मां सुबुह जे टाइम बीठो आहियां ऐं मूंखां तव्हां पुछो था त तव्हांजे हथ में ही जेको बैग वग़ैरह पैक करे रहिया आहियो, तव्हां काॾे था वञो, त मां तव्हांखे थो चवां आई फ्लाई टू हांगकांग टुनाइट। हाणे थियो सुबुह आहे, अञा उहो वक़्तु आयो ई न आहे राति जो, ऐं मां चवां थो अॼु राति निकिरंदुमि या अॼु राति वेंदुमि हांगकांग, त हिन जो मतिलबु छा आहे, मां प्रेज़ेंट में रही करे फ्यूचर खे इंडिकेट कयां थो। हिकु इहा ॻाल्हि। हाणे हिन जो वरी जेको फ्यूचर थींदो त फ्यूचर में सिखंदासीं, पर इहा ॻाल्हि तव्हां ज़हन में रखो त ही भी इंडिकेट कंदो आहे कंहिंखे फ्यूचर खे। समटाइम्स तो चवे, इहा ॻाल्हि ज़हन में रखंदो, हर जगह ते फ्यूचर न कंदो हिनखे। अच्छा, आलिया लीव्स फॉर इंग्लैंड फॉर हायर स्टडीज नेक्स्ट ईयर। हाणे आलिया ॾिसो था त लॻी पई आहे कंहिं कम में, ऐं तव्हां था चओ छा आहे, त तव्हां था माना उहो त चवे त आलिया ईंदड़ साल इंग्लैंड थी वञे, इंग्लैंड वञे थी। ठीकु आहे, छाजे लाइ? आला तालीम हासिल करण लाइ। सिंधीअ में छा आहे, हीअ आला तालीम हासिल करण लाइ ईंदड़ साल इंग्लैंड वञे थी। ठीकु आहे न। त हाणे ॾिसो, इहो आहे प्रेज़ेंट सिंपल जो जुमिलो। ठीकु आहे, प्रेज़ेंट में रही करे तव्हां ॾिसो लीव्स आहे न, इहो छा खे थो इंडिकेट करे, प्रेज़ेंट सिंपल टेंस खे थो इंडिकेट करे। पर जेको नेक्स्ट ईयर आहे, ईंदड़ साल वञे थी। ठीकु आहे, त ईअं माना असां हिन में जेको आहे प्रेज़ेंट सिंपल टेंस जे अंदरि फ्यूचर खे भी इंडिकेट कंदा आहियूं। अच्छा, ॿियो मां तव्हांखे हिकिड़ी हिन ते स्टार पॉइंट हिन करे लॻायो आहे त ही कुझु मोटियूं शयूं आहिनि जेके असांखे यादि करणियूं आहिनि। हैबिचुअल एक्शन्स जेके हिन में अंदरि मां पहिरियों डिस्कस करे, मिसाल समटाइम्स इट हैपन्स टू, असांखे कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे। ठीकु आहे न। हाणे इहो छा आहे, इहो हैबिचुअल आहे, कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे, या कॾहिं कॾहिं ईअं थिए थो, इहो ईअं थी वेंदो त असां हिन में हैबिट खे भी ज़ाहिर करे सघूं था। ॿियो आहे द हिंदूज़ वर्शिप इन टेम्पल्स, हिंदू मंदिरनि में पूजा कंदा आहिनि। हाणे ॾिसो, जेको पूजा करण वारो अमल आहे इहो छा आहे, हैबिट आहे, कंटिन्यूअसली हिकिड़ो अमल कंदा अचनि था, या हिनखे सिंधीअ में कयो कनि था, माना उहो सिंपल टेंस में कयो हैबिचुअल आहे त सिंपल, या त हिनखे आदत ॾेखारियो या थो थी था असां ज़ाहिर कयो कनि था। त इहे ॿ शयूं तव्हां पंहिंजी कॉपी ते ज़रूरु नोट कंदव। टियों नंबर पॉइंट आहे त इट इज़ आल्सो यूज़ इन न्यूज़ पेपर हेडलाइन। हाणे ही टेंस न्यूज़ पेपर यानी यदि हेडलाइंस हुनजो लॻंदियूं आहिनि त उन में भी हिन टेंस जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। मिसाल हिकिड़ो, अ मैन बर्न्स हिज वाइफ टू डेथ, हुन पंहिंजी घरवारीअ खे साड़े मारे छॾियो। ठीकु आहे न। त हाणे ॾिसो, हिन जो छा आहे, द मैन बर्न्स हिज वाइफ टू डेथ, यानी ॾिसो हे कहिड़ो टेंस आहे, बर्न्स, प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे। एसटी सिंधी थॉट्स सेलिब्रेट्स इट्स एनुअल फंक्शन ऑन 5 फरवरी। त ॾिसो, अहिड़े क़िस्म जो हेडलाइन में सेलिब्रेट्स, हाणे जेको ES आई आहे न हिते, त इहो कहिड़ो टेंस आहे, प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे। ॿियो आहे द वेटरन लीडर ऑफ पाकिस्तान मिस्टर GN सैयद पासिस अवे। हाणे गुज़ारे वियो हिकिड़ो, माना जेको लीडर आहे जो नालो खयो अथनि मिस्टर GN सैयद, उहो गुज़ारे। ॾिसो हाणे छा था कनि, पासिस अवे। या ॿियो तव्हां जुमिलो ॿुधो हूंदो त प्राइम मिनिस्टर कॉल्स ऑन द प्रेसिडेंट। ॾिसो कॉल्स ऑन छा आहे, असांजो प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे। त हीअ ॻाल्हि बि ज़हन में रखंदव त हिन टेंस खे न्यूज़ पेपर जे हेडलाइन में भी इस्तेमालु कयो वेंदो आहे। मॉडल सेंटेंस असां पढ़ंदा आहियूं सिर्फ़ु इन जे करे, मॉडल सेंटेंस जो मतिलबु छा हूंदो आहे त इहे जुमिला बि हिन टेंस जो हिसो आहिनि, या अहिड़े क़िस्म जा जुमिला बि हिन में थींदा आहिनि। त मॉडल सेंटेंसिस असां कंदा आहियूं हर टेंस जे आख़िर में। जे पहिरियों आहे गॉड नोज़ बेटर। हाणे मां सिंधी न आहे लिखी, सिंधी मां तव्हांखे चवां थो, अगरि तव्हां नोट करणु चाहियो त कजो, या तव्हांखे हिन जे अंदरि को वरी बि चवां थो वर्ब या वर्ड मिले थो नओं, त उहो बि तव्हां ज़रूरु नोट कंदव। गॉड नोज़ बेटर, ख़ुदा बहितर ॼाणींदो आहे, या ख़ुदा बहितर ॼाणे थो। इहे ॿई हिन जूं ट्रांसलेशन्स आहिनि, तव्हांखे ख़बर हुजे। अच्छा, टाइम वेट्स फॉर नन, टाइम कंहिंजो बि इंतज़ार
नाहे कंदो या टाइम कंहिंजो इंतज़ार नथो करे। टियों आहे गुड पर्सन्स ऑलवेज डाई यंग, सुठा इंसान हमेशा जवानीअ जी मौत मरंदा आहिनि या जवानीअ में मरी वेंदा आहिनि। चौथो नंबर आहे somebody knocks at the door, कोई दरवाज़ो खड़काईंदो आहे या कोई दरवाज़ो खड़काए थो। अच्छा, पंजो नंबर आहे a good teacher always remains a student, हिकु सुठो उस्ताद हमेशा हिकु शागिर्द रहंदो आहे या हिकु शागिर्द हूंदो आहे। सही आहे। अच्छा, हाणे ॾिसो हिन में ॾिठो रिमेन्स, नॉक्स, ठीक है, गुड पर्सन्स डाई। अच्छा, हिन में तब्दीली छो न आई आहे त हिते प्लूरल आहे, प्लूरल सां तब्दीली न ईंदी आहे। ऐं जेको सिंगुलर आहे उन सां ॾिसो था तब्दीली आहे जेका असां ऑलरेडी पढ़ी आया आहियूं। हे ॾिसो वेट्स जेको टाइम आहे नाउन आहे ऐं सिंगुलर नाउन आहे, इन जे करे असां हिते हो कयोसीं। गार्ड नाउन आहे, इन जे करे असां नोस कयोसीं। ॿियो डॉक्टर अली इंजेक्ट्स, हाणे इंजेक्ट्स एस छो आई आहे हिन में, इन जे करे त अॻियां नालो आहे सिंगुलर नालो आहे द पेशेंट, स्पेस अची वई आहे, तव्हां ख़तम कजो। पेशेंट्स माना डॉक्टर अली जेको आहे पेशेंट्स खे छा थो करे, इंजेक्शन लॻाए थो या लॻाईंदो आहे। सतो आहे वूमन एंड मेकअप गो टुगेदर, औरत ऐं मेकअप गॾु गॾु हलंदा आहिनि या गॾु हलंदा आहिनि या गॾु हलनि था। ऐं हिकिड़ो हिन ते हिकिड़ो लतीफ़ो बि आहे त हिकिड़ो फ़क़ीर वेठो ब्यूटी पार्लर जे अॻियां, पोइ हुन चयो त यार मां हिकिड़ो हेॾे अलाए छा आहे, चई कीअं, चए हेॾे जेका बि औरत वई आहे उहा न मोटी आहे। सो जेका औरत आहे, औरतूं आहिनि ऐं मेकअप आहे उहो छा हलंदो आहे, गॾु हलंदा आहिनि। सो अठों आहे अ रिवर फ्लोस बिटवीन इट्स टू बैंक्स, ठीक आहे, जेका नदी आहे उहा पंहिंजनि ॿिनि किनारनि जे विच में वहे थी या वहंदी आहे, इहो हिनजो ट्रांसलेशन थींदी। नाउ आहे इट ऑल डिपेंड्स अपॉन द रिज़ल्ट, इहो सभु नतीजे ते इन्हिसार करे थो, दारोमदार रखे थो या रखंदो आहे। ॾों आहे सडनली द डोर ओपन्स, इन जूं बि ट्रांसलेशन ॿ थींदियूं त ओचितो दर खुलंदो आहे या दर खुले थो। नाउ वेरी इंटरेस्टिंग पोर्शन इज दैट असां टिपिकल सेंटेंसेस कुछ डिस्कस कंदासीं 10 खन। मां अंग्रेजी पढ़ंदुमि, माना तव्हांखे ॿुधाईंदुमि, तव्हां ज़रूरु माना नोट कजो, छो त हिन जी माना थोरी टिपिकल आहे। छाजे करे त कुझु मख़सूस ई जुमिला आहिनि, यानी थींदा प्रेज़ेंट सिंपल टेंस में आहिनि पर थोरा टिपिकल आहिनि। ठीकु आहे, हाणे पहिरियों जुमिलो आहे दिस वे लीड्स टू मोहन जो दड़ो, यानी हीउ रस्तो मोहन जे दड़े ॾांहुं वञे थो। हिन जी सिंधी ज़रूरु लिखंदव, हिन जी ट्रांसलेशन छा आहे, दिस वे लीड्स टू मोहन जो दड़ो। ठीकु आहे न, गोस्ट न त रोड वञे थो, डुकंदो थो वञे, ईअं न चवंदा दिस वे लीड्स टू मोहन जो दड़ो, हीउ रस्तो मोहन जे दड़े ॾांहुं वञे थो। अच्छा, ॿियो आहे माय वॉच गेन्स टाइम, माना हूअं हिन जी माना छा कयूं, गेन माना हासिल करणु, छो त मुंहिंजी टाइम वॉच टाइम हासिल करे थी, न मुंहिंजी वॉच वक़्तु अॻिते थी ॾेखारे। ठीकु आहे, माना माय वॉच गेन्स टाइम, माना मुंहिंजी वॉच जेका टाइम किथे थी ॾेखारे, अॻिते थी ॾेखारे। ऐं टियों नंबर आहे यूअर वॉच लॉसिस टाइम, माना तुंहिंजी वॉच टाइम पोइते थी ॾेखारे या पोइते ॾेखारींदी आहे। चौथो नंबर आहे इट रेन्स इन कैट्स एंड डॉग्स आउटसाइड, माना आहे त ॿाहिरि गज़ब जी बरसाति थिए थी। हिनखे ज़रूरु लिखी छॾींदव, पर हिन जो जुमिलो कीअं थींदो, इट रेन्स इन कैट्स एंड डॉग्स आउटसाइड, माना ॿाहिरि गज़ब जी बरसाति थिए थी। ऐं गज़ब जी बरसाति जी ॾिठी हूंदी उन्हनि खे कैट्स एंड डॉग्स जो वधीक अहसासु हूंदो। उन खां पोइ आहे पंजो नंबर तहसीन रन्स अ टॉय शॉप, त जेको तहसीन आहे छाजो दुकानु हलाए थो, छाजो दुकानु आहे तहसीन खे, रांदीकनि जो। हिकिड़ो फनी जुमिलो बि आहे त हिकिड़े शख़्स हिकिड़े खां पुछियो त तूं छा कंदा, चए मूंखे ट्रैक्टरनि जो शोरूम आहे, पर हुनखे असल में ट्रैक्टर कहिड़ा हूंदा हुआ, रांदीकनि वारा। सो त तहसीन रन्स अ टॉय शॉप। उन खां पोइ छहों आहे अहमद स्विचिस ऑन द लाइट, अहमद लाइट हलाए थो, लाइट खे स्विच ऑन चइबो आहे न। ठीकु आहे, त लाइट हलाइण सां छा इस्तेमालु कंदासीं, स्विचिस ऑन। अच्छा, हिन मां तव्हां नंढियूं नंढियूं शयूं नोट करे वधीक हुनखे पाण माना सुहिणो बि करे सघो था, वधाए बि सघो था। अच्छा, उन खां पोइ आहे एन ओल्ड मैन हबल्स द बबल्स, माना कुराड़ो माण्हू हुको छिके थो, हुको छिकींदो बड़बड़ थींदी आहे हुन में। ठीकु आहे, सो त हिकिड़ो कुराड़ो माण्हू जेको आहे बुज़ुर्ग आहे उहो छा थो करे, हुको छिके थो। हाणे ॿियो आहे शी सर्व्स द गेस्ट विथ टी, हुन या हूअ महिमाननि खे चांहि पीआरे थी, यानी कॾहिं बि काई शइ असां ॾींदा आहियूं न, मिसाल मानी खाराइण खे सर्व्स विथ जेको आहे मील डिनर ब्रेकफास्ट, यानी कुझु जेको असां पेश कंदा आहियूं, असां हुन सां अहिड़े क़िस्म जो जुमिलो इस्तेमालु कंदासीं जी चऊं था शी सर्व्स द गेस्ट छा सां विथ
टी, पर हिन जी ट्रांसलेशन छा थींदी त उहा महिमाननि खे चांहि पीआरे थी या पेश करे थी। नाउ अर्थ एंड स्काई गो टुगेदर बट नेवर मीट, उहे ज़मीन ऐं आसमानी गॾु गॾु हलंदा आहिनि पर मिलंदा न आहिनि। उन खां पोइ आहे 10हों नंबर, सन राइज़िस इन द ईस्ट एंड सेट्स इन द वेस्ट, सिज ओभर में उभरंदो आहे ऐं ओलह खां लहंदो आहे। सो ही कुझु 10 टिपिकल सेंटेंसिस हुया जिन खे असां हिन ई वीडियो जे अंदरि डिस्कस करे वियासीं, ही तव्हां ज़रूरु नोट कंदो। हाणे कुझु तव्हांजे साम्हूं स्क्रीन ते जुमिला आहिनि, होमवर्क आहे, इन जी ट्रांसलेशन कंदो, इन जी वोकेबलरी बि नोट कंदो। वीडियो खे पास कंदा कयो, तव्हां उहे जीअं कॉपी ते नोट कयो ऐं उन खां पोइ भले वीडियो प्ले करे अॻिते वधायो, पर तव्हां पंहिंजो पास करे इन जो ज़रूरु होमवर्क ज़रूरु नोट कंदो। अल्लाह साईं तव्हांजो हामी नासिर आहे। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।